नाज़रीन, दादो में कोरोना वायरस में मुब्तला मरीज़ फौत थी वियो आहे। ज़िले में वधीक 16 नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नवीद कुरैशी। जी नवीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, दादू शहर में जेका कोरोना जी बीमारी आहे तेज़ी सां फैलिजी रही आहे। इन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त दादू शहर शाही बाज़ार जो रहवासी आहे तिरसन आहे, 72 साला केवल राम, जेको हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ आहे, उहो फौत थी वियो आहे। जॾहिं तव्हांखे मां ॿुधायां त दादू शहर जे अक्सर इलाइक़नि में मुख़्तलिफ़ पाड़नि में ही जेका बीमारी आहे फैलिजी रही आहे। ऐं दादू शहर जी जेका जगताबाद पाड़े में पासपोर्ट ऑफिस आहे, वकील अली अहमद मरहूम अली अहमद क़ुरैशी वारी घिटी जेका आहे उनखे हिन वक़्तु सील कयो पियो वञे। जॾहिं त उते पुलिस मुक़ररु कई वई आहे। दादू शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हींअर कोरोना जो जेको खौफ़ आहे उहो तमामु घणो फैलिजी वियो आहे। जॾहिं सिविल अस्पताल दादू में जेको एमरजेंसी लागू कई वई आहे, या हिते जेको सेंटर क़ाइमु कयो वियो आहे कोरोना जो सेंटर, उते बि एमरजेंसी लागू कई वई आहे। ऐं दादू शहर जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त असां जेको ख़तरनाक बीमारी आहे असां पंहिंजनि मासूम ॿारनि खे घरनि ताईं असां मौजूदु करे छॾियो आहे। ऐं जेका ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे दादू शहर जी घिटियूं आहिनि उहे हिन वक़्तु इंसान रखी रहियूं आहिनि। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।